प्यारे सत्संग धन्यवाद आहे प्रेमियुनि खे जेके पंहिंजा ख़ुशी जा मौक़ा अहिड़े त्योहारनि सां शुरू करनि था। अॼु जे हिन भारी समय में, हिन कलयुग जे समय में, ये भारी समय छा आहे? असां चवंदा आहियूं त कलयुग आहे, भारी आहे, माण्हू ॾुखिया आहिनि, बेईमानी वधी वई आहे, सचाई न आहे। कॾहिं असां पाण खां सवाल इहो कयो आहे त भारी समय जो सबबु केरु आहे? इंसान ख़ुदि, मानुष ख़ुदि हिकु महाशक्ति आहे। इंसान खे अॼु असां खे एतिरी शक्ति आहे त असां शींहं खे बि पंहिंजे वस कयो आहे। कलयुग में काई ताक़त न आहे, कुछ भी नहीं, उनखे ताक़त ॾियण वारा असां आहियूं। ॿुधे पासे वेंदासीं, शराब, मांस, मच्छी, परस्त्री जो संग, पराई बचत, अहिड़ियूं आदतूं पाण में अपनाइण जो कारण असां ख़ुदि आहियूं, जंहिं कारण असांखे इहो दौर, इहो युग ॾुखियो लॻंदो आहे। तव्हां ॾिसो, साॻे कलयुग जो समय हुयो, इहो ई समय हुयो, इहो ई दौर हुयो। इन दौर में संत महापुरुष बि पैदा थियनि, इन ई धरती ते वॾा औलिया पैदा थियनि, वॾा संत महात्मा फ़कीर पैदा थियनि, वॾा ज्ञानी पैदा थियनि। उन्हनि कीअं परमात्मा जी भक्ति कई? उहे बि त इंसान हुया। असां वांगुरु खाइनि था, असां वांगुरु सुम्हनि था, असां वांगुरु पैदा थिया, असां वांगुरु घुमनि था, असां वांगुरु पाइनि था, सभु कुझु असां वांगुरु आहे। पर जेकॾहिं थोरो हुन में फ़र्क़ु आहे, उहो थोरो ई घणो फ़र्क़ु इहो आहे, उहे परमात्मा जी भक्ति में रहनि था, कंहिंजो मंदो नथा सोचनि। अॼु हिन दौर में असांखे हर शइ जी सहूलियत आहे, मंदिर आहिनि, सत्संग आहे। असांखे वॾी ॻाल्हि पंहिंजी सोच आहे, जेका सोच असांखे ॿुधाए थी त हे सही आहे, ग़लति आहे, पर हुनजे बावजूद बि जेकॾहिं असां बुरो कर्म कयूं था त उनमें दौर जो कोई ॾोह न आहे, असांजो पंहिंजो ॾोह आहे। इन ई दौर में सतगुरु बाबा शिवानंद साहिब जिन पैदा थिया, जिन गांव गांव वञी प्रचार कयो, आस्थान खोलिया, कंहिंजे लाइ? असांजे लाइ त असां अचूं, उते लाभ वठूं, उतो ज्ञान हासिल कयूं, उते शेवा कयूं, सत्संग ॿुधूं, असांजे लाइ। पर जेकॾहिं असां उन आस्थाननि ते वेंदासीं, न सत्संग ते अमल ई न कंदासीं, ज्ञान प्राप्त न कंदासीं, त हुनमें दौर जो कहिड़ो ॾोह त असांजो आहे। सो पहिरीं साध संगत असांखे घुरिजे, जेकॾहिं असां अॼु हिते आहियूं त हितां असां कुझु न कुझु खणी वञूं, ऐं उन खां पोइ वॾो खां वॾो कर्म असांखे अॼु जे हिन घड़ी में कहिड़ो करिणो आहे त जोड़े ते आसीस करणी आहे, ऐं सॼी संगत ते आसीस करणी आहे या प्रार्थना करणी आहे त अहिड़ा ख़ुशी जा मौक़ा सभिनी जे घर में ईंदा रहनि हमेशा। ऐं जेको असांजे अंदरि अज्ञान आहे, उहो ज्ञान जी रोशनी सां दूर थिए। सुठी सोच रखूं, सुठी भावना रखूं त असां पाण सुठा बणिजी वेंदासीं। असां सभु संत बणिजी सघूं था जेकॾहिं असां सुठी भावना रखूं था, सतगुरु द्वारा ॾिनल नाम उनजो ध्यानु धरियूं था। हिननि घड़ियुनि में अची करे असां हिननि घड़ियुनि जो फ़ाइदो वठूं था।